अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद कयां थो सभु ख़ैरियत सां हूंदव ऐं अहल अयाल सां ख़ुशि हूंदव। अलाह ताला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। ऐं ईद जो पहिरियों ॾींहुं हुयो माशाल्लाह, ऐं उमेदु कयां थो तव्हांजी ईद ज़बरदस्त गुज़री हूंदी, छो त हर को पंहिंजे घरनि में ॻोठनि में इंजॉय सां ईद करे रहियो हूंदो। ऐं जेके असां वांगुरु परदेसी हुया त अलाह ताला उनखे बि ख़ुशि रखे ऐं उनजी ईद परदेस में गुज़री त अलाह ताला उन्हनि जी ईद में बि आसानी फरमाए। त ईद जो ॾींहुं खोड़ सारो ॾींहुं तव्हांखे मुबारक हुजे। असांजे सिंध इंटीरियर में ईअं थींदो आहे त माशाल्लाह जेका ईद हूंदी आहे त ईद निमाज़ पढ़ी घर मानी बानी खाई वरी असांजा दोस्त यार जेके बि हूंदा आहिनि सभु निकिरी वेंदा आहिनि ॿाहिरि ऐं इंजॉय कंदा आहिनि। त अॼु ईद जो ॾींहुं हुयो, ॾाढो ज़बरदस्त मज़ो आयो असांखे। ऐं हिते माशाल्लाह कराची में, पर असां परदेस में हुआसीं, ॿारनि बचनि खां परे हुआसीं। त दोस्तो दर खड़कियो हुयो, वरी हमरा दोस्त जेको आहे त गोश्त ॾेई वियो ऐं सुबुह बि हिकिड़ो हमरा गोश्त ॾेई वियो हुयो। ऐं असां पंहिंजा बि 4 हिसा कया आहिनि तक़रीबन। जेको आहे त उनजो असांजो पहिरें ॾींहं जी बुकिंग न मिली, असांखे ॿिए ॾींहं जी बुकिंग मिली आहे, त उहो सुभाणे असांखे 4 हिसा मिलंदा, उहो बि इंशाल्लाह तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं हाणे दोस्त गोश्त ॾेई वियो आहे, इहो रखूं था डीप फ्रीज़र में। उमेदु कयां थो त तव्हांजी ईद ॾाढी ज़बरदस्त गुज़री हूंदी। अलाह ताला तव्हांजी ईद में अञा इज़ाफ़ो फरमाए। 3 ॾींहं ईद जा हूंदा आहिनि, ॾाढा ज़बरदस्त हूंदा आहिनि। ऐं इन शइ जो बि अहसासु आहे त महांगाई वधी वई आहे, माण्हू परेशान आहिनि हिन वक़्तु। ऐं हिनखे डीप फ्रीज़र में रखूं था गोश्त खे। इहे ॾिसो 2-3 थैलियूं पहिरियां बि अची वयूं आहिनि। त अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं जेके कराची में जंहिंजी ईद गुज़री, या पंजाब में गुज़री, या इस्लामाबाद में गुज़री, या मुल्क खां ॿाहिरि गुज़री, अलाह ताला उन्हनि जी ईद में बि आसानी करे। अच्छा, पहिरियों इहो हूंदो त ईद जेका ॿाहिरि असां परदेस में गुज़ारंदा हुआसीं त पहिरियां ख़त लिखंदा हुआसीं, या टेलीफोन हूंदी हुई, नोकिया जी नंढड़ी मोबाइल हूंदी, त उन ते ॻोठ राब्तो कंदा हुआसीं। पर अलाह जो शुक्र आहे, हाणे ॾिसो था टच जो ज़मानो आहे, जेको आहे त हर शइ हो थी वई आहे, अपग्रेड थी वई आहे। त इन करे हाणे जेको आहे त माण्हू ॾिसो था त व्हाट्सअप ते ॻाल्हाए पंहिंजी फैमिली सां मिली बि सघे थो, मतिलबु ॾिसी बि सघे थो, ऐं पंहिंजे ॿारनि बच्चनि सां ख़ुशि बि थी सघे थो, ऐं पंहिंजी ईद खे सेलिब्रेट करे इंजॉय बि करे सघे थो। त उमेदु कयां थो तव्हांजी ईद ॾाढी ज़बरदस्त गुज़री हूंदी। अलाह ताला तव्हांजी ईद में अञा भलो इज़ाफ़ो फरमाए, तव्हांखे ख़ुशियूं नसीब करे हमेशह सदाईं साह सलामत सन सलामत। ऐं पंहिंजे अड़ोस पड़ोस में जेके तव्हांजे ग़रीब आहिनि, जेके तव्हां सम्झो था त लाचार आहिनि, ग़रीब आहिनि, मिस्किन आहिनि, त उन्हनि जो ख़ासि करे ख़्यालु रखिजो ऐं उन्हनि ॾे गोश्त ज़रूरु पुॼाइजो जेकॾहिं तव्हां उहो ई कंदा हो त। छो जो ग़रीबनि खे अॼुकल्ह ॾिसो त महांगाई वधी वई आहे, इहे शयूं मिलणु ॾाढी मुश्किल थी वियूं आहिनि। त ख़ासि करे ग़रीबनि जो ख़्यालु रखिजो, पंहिंजो घणो सारो ख़्यालु रखिजो। इंशाल्लाह ईद जो पहिरियों ॾींहुं, ॿियों ॾींहुं ऐं टियों ॾींहुं तव्हांजो ॾाढो ख़ूबसूरत ऐं ज़बरदस्त गुज़रंदो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। सिन सलामत, साह सलामत, अल्लाह हाफ़िज़।